हिन वक्त पाकिस्तान पीपल्स पार्टी सुजावल जी ज़िले ऑफिस में बीठल आहियूं जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻुवान जंहिंमें अॻूणी डिप्टी स्पीकर रियाना लगारी, अॻूणी MP ही मैडम हीर सुओ ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इंफॉर्मेशन सोशल मीडिया कन्वेनर मोहतरम नदीम भुट्टो बि वेठल आहे ऐं ॿिया महिमान वेठल आहिनि। असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जी ही प्रोग्राम करण जो मक़सदु छा आहे। ॾिसो त हिन जो फ़ाइदो इहो आहे त हिन वक़्तु सोशल मीडिया जी दुनिया आहे। हिन वक़्तु प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया खां वधीक तव्हांजी जेका एक्टिविटीज़ आहे उहो सोशल मीडिया ट्विटर जे थ्रू ऐं फेसबुक जे थ्रू वञे थी। हाणे तव्हां मिसाल वठो त जेको लीडर ट्वीट करे थो उहा तव्हांजी ब्रेकिंग न्यूज़ ई ठहे त हिन जो मक़सदु आहे त तव्हांजी सोशल मीडिया तव्हांजी वधीक अहमियत इख्तियार करे रही आहे। सो इन करे पार्टी बि पंहिंजी एक्टिविटीज़ खे वधायो आहे त असां पंहिंजी सोशल मीडिया जी एक्टिविटीज़ जेके आहिनि वधीक करियूं, हाईलाइट करियूं ऐं उन करे ई जेको आहे उहो नदीम भुट्टो साहिब खे डिजिटल मीडिया जो सदर कयो वियो आहे, प्रेसिडेंट कयो वियो आहे ऐं उहो कमु करे पियो। इलेक्शन जेकी 2018 जी TV में इहो फ़र्क़ु आहे त हिन वक़्तु जेको आहे उहो सिर्फ़ु पहिरीं हिकिड़ो दरवाज़ो, हाणे 2 दरवाज़ा आहिनि। पार्टी वर्कर बि चाहे थो, पार्टी जो ज़िम्मेदार बि चाहे थो त कंपटीशन थियणु खपे ऐं अनअपोज़ सीटूं जेके आहिनि उहे न मिलणु खपनि, इलेक्शन थियणु खपे, माण्हुनि खे जेका आहे न उहा अहमियत, वोट जी अहमियत वधे। सो असांजी पूरी उमेदु आहियूं त हिन वक़्तु जेकी सीटूं आहिनि उहो वर्कर खे बि मिलणु खपे ऐं वर्कर खे या ज़िम्मेदार जेको नोटेबल हुजे उनखे हुजे। सो असां उमेद था करियूं त 2023 जी इलेक्शन जेके आहिनि उहो बहितरीनु इलेक्शन थींदी, मुक़ाबिलो थींदो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जियाला ईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा तमामु अॼोके वक़्त जे लिहाज़ सां तव्हांजो तमामु अहम सवाल आहे। इलेक्शन जी गहमा गहमी शुरू थी वई आहे। कल्ह तव्हां ॾिसो त मिठी जो हिकिड़ो समुंड, तव्हां सम्झो त अवाम जो समुंड उथली आयो। चेयरमैन बिलावल साहब दीवाली जी मुबारकूं ॾेई ऐं इहा चूंड मुहिम शुरू कई आहे ऐं उन पहिरीं जलसे मां ई तमामु सुठी ऐं एप्रिशिएट कंदीसि थर जे माण्हुनि खे, मिठी जे माण्हुनि खे, त उन्हनि एॾे वॾे अंग खर में शिरकत कई। रहियो सुवाल इहो त सिजावल जी पोज़ीशन तव्हां पुछणु चाहियो था। सिजावल हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क़िलो रहियो आहे ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिजावल ज़िले में मज़बूत आहे। ग्रुपिंग किथे नथी थिए। ठीकु आहे, जेकी थोरी घणियूं कोताहियूं आहिनि, असां पंहिंजे क़ाइद चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं अदी फरियाल जे हुकुमनि तहत इहा ग्रुपें जी पंहिंजी जॻह ते आहे, लेकिन उन्हनि जे हुकुम ते, पार्टी जे हुकुम ते लबैक चवण वारा आहियूं। हिते असां वर्कर तमामु मज़बूत आहियूं। ग्रुपिंग अगरि पंहिंजी जॻह ते आहे त उहा बि शइ आहिस्ते आहिस्ते जमहूरियत जो हुसन आहे। इख़्तिलाफ़ात रखणु जमहूरियत जो हुसन आहे ऐं तमामु सुठो रिज़ल्ट तव्हां क्लीन स्वीप 2018 खां बि बहितरीनु नतीजा तव्हांखे 2024 जी इलेक्शन में तव्हां ॾिसंदा। महिरबानी।